सरकारी अस्पताल खे रहीम जमीयत उलमा इस्लाम तालके गुलाची जी तरफ़ का प्रेस क्लब कड़ियो गंवर ते पुरअमन मुज़ाहिरो चंद मुतालिबन जे लाइ कयो वियो आहे। नंबर 1 त कड़ियो गंवर जे हॉस्पिटल के एम्बुलेंस ॾिनी वञे। नंबर 2 जॾहिं त गैस असांजे हिन इलाइक़े मां निकिरे थी पोइ बि कड़िए गंवर जो शहर में गैस प्रेशर जो वॾो मसइलो आहे, इन ते तवजो ॾिनो वञे। नंबर 3 त हिते जेका बदअमनी आहे उन ते या जेके मंशियात जे हवाले सां जेके कमु हले पियो उन ते अगरचे SSP साहब त रोज़ानो को न को केस जेको आहे सो प्रेस में ॾिनो वेंदो आहे, पर जेका ग्राउंड हक़ीक़त आहे उहा हीअ आहे त सभु कुझु ठरो गुटको सफ़ीना उहा पंहिंजे हिसाब सां जेको आहे सो हले पई। SSP साहब खे गुज़ारिश कंदासीं त सिर्फ़ु खानापुरी न कई वञे बल्कि इन ते सख़्तु क़दम